नाज़रीन, हैदराबाद में आल पाकिस्तान क्लार्क्स एसोसिएशन तरफ़ां वफ़ाक़ी बजट के मुकम्मल तौर ते रद्द करने बजट में पघार न वधाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले से पेश आहे मुद्दसिर अब्बास की रिपोर्ट। नाज़रीन, आल पाकिस्तान क्लार्क्स एसोसिएशन ज़िले हैदराबाद तरफ़ां जो है सो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेश कल बजट में मुलाज़िमन जो पगारूं न वधाइण वारे अमल ख़िलाफ़ अॼु कमीशन हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त हवाले सां हिन एहतिजाज में शरीक गवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। संदन वधीक छा चवणा आहे? जेसिताईं ॿुधाइजो छा तव्हांजा मुतालबा आहिनि? असांजा मुतालबा सभिनी खां पहिरीं इहो आहे त बाबा ही जेका बजट वफ़ाक़ी बजट पेश कई वई आहे 2020-21 इन खे असीं मुकमल तौर नामंज़ूर कयूं था ऐं हुकूमत सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान खां मुतालबा था कयूं त बाबा असांजे मुलाज़िमनि जी पघार घटि में घटि 100% वधाई वञे। साईं, असल में छा आहे जो ही पघारूं हमेशह जेके जून में वधंदियूं आहिनि ऐं तव्हां ॾिसो कि ही शायदि पाकिस्तानी तारीख़ में पहिरियों भेरो ईअं थियो आहे कि हिननि MPA MNA प्लस में जेको आहे तव्हां प्रेसिडेंट ऐं प्राइम मिनिस्टर जी पघारूं जेके पार्लियामेंट्री सेनेटर्स आहिनि उन्हनि जी पघारूं हिननि जेको आहे 3 महीना पहिरीं वधाए छॾी। कॾहिं ईअं थियो आहे कि तव्हां जेको बजट अचण खां पहिरीं जेको आहे हिननि असां सां वाइदा कया कि असां तव्हां 20% पघार वधाईंदा, पुराणी जेके बेसिक में ज़म कईंदा, पर अॼु ताईं को बि हिननि वाइदो पूरो न कयो। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां एहतिजाज इहो आहे कि हिन महांगाई जे दौर में माण्हू जो गुज़र सफ़र करणु ॾाढो मुश्किल आहे। घणा माण्हू असांजे जेके अहिड़ा आहिनि जेके किराए ते रहनि था ऐं ॿियो उन्हनि जो जेको गुज़र सफ़र ई सिर्फ़ु पघार ते, इन लाइ को ॿियो सोर्स कोन्हे को। तव्हां असां हुकूमत सिंध खां मुतालबो कयूं था कि उहा फेडरल गवर्नमेंट त न वधाई, फेडरल गवर्नमेंट त पर हुकूमत सिंध खां असां मुतालबो कयूं था कि हू घटि में घटि इहो अहसासु करे असां सिंध जे मुलाज़िमनि जो ऐं असांजी पघारूं वधाए। असांजी ॻाल्हि इहा त हीउ जेको बजट 2020-21 जेको आहे बजट ॾिनो वियो आहे इहो मुलाज़िम दुश्मन बजट जेको आहे तारीख़ में पहिरियों चकर जेको आहे पेश कयो वियो आहे। छा असांजा मुलाज़िम जेको आहे उहे बुखुनि में जेको आहे वेठा हुजनि, उन्हनि जी औलाद कोन्हे या उन्हनि जा बचा कोन्हनि जो जेको आहे इमरान ख़ान साहिबु असांखे IMF जे चवण ते जेको आहे उन बजट खां धार करे छॾियो आहे ऐं असां इन लाइ जेको आहे मुसलसल असांजी तंज़ीम आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जेको आहे सॼी सिंध में ऐं इस्लामाबाद में एहतिजाज करे रही आहे। 4 सूबनि में एहतिजाज हली रहियो आहे।